शहदादकोट में शहीद नज़ीर अब्बासी जी 40वीं वरसी मलहाई ख़राज अक़ीदत पेश कयो वियो। सिंध सेक्युलर स्टडी फोरम ऐं पाकिस्तान ट्रेड यूनियन डिफेंस कंपनियुनि पारां शहीद नज़ीर अब्बासी जी 40वीं वरसी मलहाई वई। लेबर हाल शहदादकोट में मलहायल वरसी तकरीब में कामरेड मोहम्मद सीलरो, रिस्तम जमाली, गुलामुल्ला सीलरो, वहाब पंद्राणी, सिकंदर सीलरो, अब्दुल वहीद भट्टी, सिद्दीक अबड़ो ऐं ॿियनि ख़िताब कयो। अॻवाणनि चयो त शहीद नज़ीर अब्बासी जी शहादत जदोजहद जी पुकार आहे। शहीद नज़ीर जो नज़रियो पोरत इनक़लाबी आज़ादी जो रस्तो आहे। हुननि जो त शहीद जे किरदार ऐं नज़रिए खे कॾहिं बि नथो विसारे सघिजे। नज़ीर अब्बासी खे कम्युनिस्ट नज़रिए अरडू पहाड़ बणाए छॾियो आहे। हुननि वधीक चयो त शहीद नज़ीर अब्बासी सदाई जागीरदारनि, सरमाएदारनि ख़िलाफ़ ऐं हारनि मज़दूरनि ऐं शागिर्दनि जे हक़नि लाइ जदोजहद कई। वरसी तक़रीब में हमल ख़ान खुश, कासिम सुमरो, कामरान, कादिर बख्श सीलरो ऐं ॿियनि शिरकत कई।